ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई तरफ़ां फ़ौज खे जंग लाइ तयार रहण जो हुकुम। ईरान इसराइली मिसाइल हमलन खे नाकाम बणाइण जी वीडियो जारी करे छॾी। ईरान जो चवणु आहे त ईरान कंहिं बि जवाब ॾियण जो हक़ महफ़ूज़ रखे थो। इसराइल खे जवाबी रद्दअमल खे मुंहुं ॾियणो पवंदो। व्हाइट हाउस ईरान ते इसराइली हमले खे दिफ़ाई हक़ करार ॾेई छॾियो। अमरीकी क़ौमी सलामती काउंसिल जे तर्जुमान शाम चयो आहे त ईरान जवाब ॾियण जो फ़ैसिलो कयो त संगीन नतीजा निकिरंदा। फ़ौजी ताक़तुनि खे निशानो बणाइण जी कार्रवाई इसराइल तरफ़ां पंहिंजे दिफ़ा जी मश्क आहे ऐं 1 अक्टूबर ते ईरान तरफ़ां इसराइल ते बैलिस्टिक मिसाइल हमलनि जो रद्दअमल आहे। ईरान ख़िलाफ़ इसराइली फ़ौज कार्रवाई में अमरीका जो को बि किरदारु नाहे। यहया आफरीदी नए चीफ जस्टिस तौर कसम खणी वरितो। सदर आसफरी ज़रदारी ऐं यहया आफरीदी खे सदर कसम खणायो। ऐवान सदर में पुरवकार रीफ वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आर्मी चीफ समेत हथियारबंद फ़ौज जे सरबराहनि ऐं ॿियनि शख़्सियतुनि जी शिरकत। सिंध हाई कोर्ट तरफ़ां अमरीकी टेस्ट ॿीहर वठण जो हुकुम। इम्तिहान वठंदड़ यूनिवर्सिटियुनि ऐं ॿियनि इदारनि खां जवाब हिकमत अमली तलब। सिंध हाई कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इम्तिहान ॾींदड़ शागिर्दनि जे मुस्तक़बिल सां खेॾण जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। अमरीकी टेस्ट में ज़ाहिर तौर बेक़ाइदगी कई वई आहे। ताक़तवर माण्हू अॻियां PDMC जा हथ ॿधल आहिनि। अमरीकी टेस्ट ॿीहर वठी रिपोर्ट पेश कई वञे। आबाशी खाते वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शौरी चयो आहे त सिंधु दरिया मछ कैनाल कढण ते एतिराज़ आहिनि। वॾी वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ इखलिकी कैनाल कढण ते एतिराज़ कयो आहे। CCI में पिणु इथाह जी मुखालफ़त कई वेंदी। सिंधु दरिया में पाणी जी डेट हासिल करण लाइ हाइड्रो इंफॉर्मेशन सेंटर क़ाइमु कयो वियो आहे। पाकिस्तान इंग्लैंड के आखिरी टेस्ट मैच में शिकस्त ॾेई 9 सालनि खां पोइ सीरीज़ खटे वरिती। क़ौमी टीम 36 रन्सनि जो टारगेट 1 विकेट विञाए हासिल कयो। क़ौमी टीम जे स्पिनरनि इंग्लिश बैटरनि जूं मतियूं मुंझाए छॾियूं। नोमान अली जूं 6, साजिद खान जूं 4 विकेटूं। नायब कप्तान सऊद शकील मैन ऑफ द मैच ऐं स्पिनर साजिद खान मैन ऑफ द टूर्नामेंट करार। सदर आसफली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं ॿियनि तरफ़ां क़ौमी टीम खे वाधायूं। क़ौमी टीम जे कप्तान शान मसूद जो चवणु आहे त स्पिनरनि बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कयो। 2 अरसे खां पोइ कामयाबी हासिल करण ते खेसि तमामु घणी ख़ुशी थी आहे।